खानपुर में वेझो ॻोठ बंगल खान मशहूरी जे रहवासियुनि पारां सेबको अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मोहम्मद शरीफ, अब्दुल रशीद ऐं ॿियनि सेबको अमलदारनि ख़िलाफ़ इल्ज़ाम हणंदे चयो त रिश्वत न ॾियण तां सेबको अमलदारनि ट्यूबवेल ते लॻल मीटर जो कनेक्शन कटे परेशान करे रहिया आहिनि। हुन चीफ सेबको CEO सखर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त राशि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। कराची खां हबनदी पिकनिक ते आयल नौजवान वेंझण दौरान ॿुॾी फौत थी वियो। नौजवान जी सुञाणप बल्दिया कॉलोनी वासी मोहम्मद अली पठाण जे नाले सां थी। पोतीअ जो लाश ईदी रज़ाकारनि जी मदद सां नदी मां कढी इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ज़रूरी कार्रवाइनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। चारो स्टेशन में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते कारपोरेट फार्मिंग सिंधु दरिया ते दाड़े मेरिट जी लताड़ ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻुवाण ज़िले सदर मीर खोसो, सूमत चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ज़रदारी माफ़िया सिंध जा समूरा वसीला विकिरो करे छॾिया आहिनि। सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध खे बंजर करण, लखें एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते विकिरो करे सिंध खे बंजर करण जी कोशिश कई पई वञे। अवाम खे हिन वक़्तु गॾिजी जदोजहद करे सिंधी अवाम ख़िलाफ़ थींदड़ समूरी साज़िशुनि खे नाकाम करण जी कोशिश कजे। सिंध में अमर रहंदड़ किरदार शहीद रूपले कोहली जी 88वीं वरसी जसकम बशीर खान पारां हैदराबाद में मल्हाई वई। तकरीब दौरान जसकम अॻुवाण पुनल सारियो, सीनियर सहाफ़ी जयप्रकाश, इकबाल मल्ला, अशोक रामाणी समेत लेखक, अदीब, समाजी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त क़ौमी हीरो अंग्रेज़नि ख़िलाफ़ 16 सालनि ताईं मज़ामत जारी रखंदे हार न मञी ऐं बदिले में सिंध लाइ शहादत माणे सुरख़ुरू थी वियो। अॼु वरी नंगर असांखे नवां न्यापा ॾेई सॾु करे रहियो आहे। शहीद रूपले जी जदोजहद ते फ़ख्रु आहे। सिंध धरती तां ज़िंदगी ॾेई अमर थी वियो। उॾेरोलाल में बरसात बाद असिस्टेंट कमिश्नर मटियारी PP अॻुवाण समेत टाउन चेयरमैन पारां उॾेरोलाल स्टेशन जो दौरो कयो वियो। पाणी जी नेकाल वारी जाइ ते पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल सत्तार शेख चयो त पाणी खे नेकाल करण लाइ बहितरीन नमूने सां बंदोबस्तु कयो वियो आहे।